अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में आवा है इशायो एहसन खुड़ो नज़र विनासीन वक्ताइन जी हेडलाइंस ते। सिंध में बे मरहले जी मकानी चूंडू आरो समूरियूं रंडकू ख़त्म। कराची ऐं हैदराबाद डिवीज़न जे 16 ज़िलनि में मकानी चूंडुनि लाइ सुभाणे पॉलिंग थींदी। समूरियूं तैयारियूं मुकमल। कराची सेंट्रल, ॾखण ओभर, ओलह कुरंगी, क्यामाड़ी, मलीर, हैदराबाद, जामशोरो, मटियारी, टंडोलाया, टंडो मोहम्मद खान, बदीन, दादू, सिजावल ऐं ठठे ज़िलनि में पॉलिंग स्टेशन्स ते पॉलिंग अमलो ऐं सामान पहुचाए वियो। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। पुलिस ऐं रेंजर्स सां गॾु FC एहलकारनि खे बि मुक़ररु कयो वियो। कराची ऐं हैदराबाद डिवीज़न में मकानी चूंडूं शेड्यूल मूजिब सुभाणे थींदियूं। इलेक्शन कमीशन सिंध हुकूमत जी चूंडुनि मुलतवी करण वारी हिक ॿी दरख़्वास्त रद्द करे छॾी। सुभाणे ॿिए मरहले जूं मकानी चूंडूं मुलतवी न थींदियूं। सूबाई हुकूमतूं पुरअमन चूंडुनि लाइ फुल प्रूफ इंतज़ाम कराए। इस्लामाबाद में इलेक्शन कमीशन जे हेडक्वार्टर्स में चीफ इलेक्शन कमिश्नर जी सरबराहीअ में थियल इजलास में फ़ैसिलो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जो वीडियो लिंक ज़रिए इजलास में बयान। सूबाई इलेक्शन कमिश्नर एजाज़ अनवर चौहान जो चवणु आहे त इलेक्शन सामान पहुचाइण जो सिलसिलो जारी आहे, जेको जल्द मुकम्मल थी वेंदो। सिंध सरकार कराची ऐं हैदराबाद में शेड्यूल मूजिब 15 जनवरी ते मकानी चूंडू कराइण जो फ़ैसिलो करे वरितो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास दौरान मकानी चूंडू मुलतवी करण लाइ ऑर्डिनेंस न आणण ते इत्तेफ़ाक़। इतलात वारे वज़ीर शर्जिल इनाम मेमण चयो आहे त सिंध हुकूमत इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ते अमल करण जी पाबंद आहे। इलेक्शन कमीशन चूंडू कराइण जी ज़िद ते क़ाइमु आहे त हू बि इलेक्शन कराइण लाइ तयारु आहिनि। कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं सुभाणे थींदियूं। कारकुन ॿाहिरि निकिरनि ऐं वोट जो हक़ इस्तेमालु कनि। उमेद आहे त MQM इलेक्शन में हिसो वठंदी ऐं को बि गैर सियासी फ़ैसिलो न कंदी। हैदराबाद जो मेयर पीपल्स पार्टी जो हूंदो। ख़्वाहिश आहे त कराचीअ जो मेयर बि असांजो हुजे। पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त एतमाद जो वोट वठिणो पियो त हू पंहिंजा पूरा नंबर ॾेखारींदा। उन हवाले सां खेनि को बि ख़तरो न आहे। MQM राब्ता कमेटीअ जो हंगामी इजलास। मकानी चूंडू कराइण वारे इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खां पोइ वफ़ाक़ी वज़ीरनि जे इस्तीफ़ाउनि समेत मुख़्तलिफ़ ऑप्शन्स ते सलाह मशवरा। तकबंदियुनि जे हवाले सां वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत सां हतमी राब्ते जो फ़ैसिलो। MQM तर्जुमान चयो आहे त राब्ता कमेटी जे इजलास में थियल फ़ैसिलनि जो जल्द ऐलान कयो वेंदो। कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडुनि जे मामले ते टकराव जो ख़दशो आहे। सियासी जमातुनि विच में इख़्तिलाफ़ ते सख़्त ॻणती आहे। कुझु शरपसंद अंसर सूरत हाल मां फ़ाइदो वठी सघनि था। टकराव ऐं अमन अमान जी सूरत हाल पैदा थी सघे थी। को हिकु नंढो वाक़ियो कराची ऐं हैदराबाद में कंहिं वॾे हादसे जो सबबु बणिजी सघे थो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो बयान चवे थो इलेक्शन कमीशन ऐं अदलिया हालतुनि जी संगीनीअ जो नोटिस वठनि। आइन ऐं क़ानून जी रोशनीअ में मुनासिब हल कढियो वञे। क़ौमी असेंबली पंहिंजो मुद्दो पूरो कंदी। कंहिंजे बि ब्लैकमेलिंग में न ईंदासीं। लाहौर में वज़ीर आज़म जी सदारत हेठि इजलास में फ़ैसिलो। शहबाज शरीफ़ पार्टी खे पंजाब में चूंडुनि जी तैयारी जी हिदायत करे छॾी। पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में भरपूर नमूने चूंडुनि में हिसो वठण जो ऐलान। सिंधस चवणु आहे त मुल्क जी मुआशी सूरत हाल जो ज़िम्मेवार इमरान ख़ान आहे। हुन मां अवाम खे चङाई जी का उमेद न रखणु घुरिजे। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी लाहौर पहुची वियो। ज़रियनि मूजिबि अॻूणो सदर वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात करे मुल्क जी सियासी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कंदो। आसिफ अली ज़रदारी पारां काफ लीग सरबराह चौधरी शुजात हुसैन सां बि मुलाक़ात करण जो इम्कान। इमरान खान जी सदारत हेठि पार्टी अॻवाननि जो इजलास। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे ख़िलाफ़ बेएतमादी रिथ आणण जी मंज़ूरी। PTI चेयरमैन चयो आहे त तहरीक इंसाफ़ टेस्ट पास करे वई। हाणे शहबाज शरीफ़ जो वारो आहे। खेसि एतमाद जो वोट वठिणो पवंदो। इजलास दौरान असेंबलियुनि खे टोड़ण, पंजाब ऐं KPK में निगरान सीट अप जे मामले ते बि गौर वीचार।
ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर महमूद ख़ान अॼु असेंबली टोड़ण जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त अॼु वॾे वज़ीर तौरु संदसि आख़िरी ख़िताब आहे। हू अॼु ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली टोड़े छॾींदो। असेंबली टोड़ण जी समरी गवर्नर खे उमाणी त सभिनी सहाफ़ियुनि खे बि मोकिली वेंदी। पंजाब जे गवर्नर बलीगुर रहमान पारां अॼु पंजाब असेंबलीअ खे टोड़ण जो नोटिफिकेशन जारी करण जो बि इम्कान। IMF जो मुतालबो आहे त बिजली जे अघनि में वाधि कई वञे। असां IMF जे शर्तुनि में फाथा पिया आहियूं। अज़म कयो हो त कर्ज़ न वठंदासीं पर मजबूर थी वियासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो लाहौर में तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त गॾियल अरब अमारात खां कर्ज़ वठण जो फ़ैसिलो आख़िरी वक़्त में थियो। UAE जे सदर खे चयो त अव्हां पाकिस्तान खे $2 अरब जो कर्ज़ ॾिनो आहे। महिरबानी करियो $2 अरब कर्ज़ रूल ओवर कयो। सिंध जे इत्तलात ऐं ट्रांसपोर्ट खाते जे वज़ीर शर्जील इना महमूद पारां हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो। शर्जील इना महमूद लतीफ़ाबाद गारी खाते, कासिमाबाद, आटोबान रोड ऐं टंडे जाम शहर जो दौरे दौरान वापारियुनि ऐं शहरनि सां मुलाक़ात करे संदनि मसइला मालूम कया। संदसि चवणु आहे त सिंध हुकूमत शहरनि जे मसइलनि जे हल लाइ भरपूर क़दम खणी रही आहे। खानपुर वेझो इंडस हाईवे ते वेंझो कार ऐं चिंची रिक्शा खे टक्कर। औरत समेत 3 मुसाफ़िर अजल जो शिकार। 6 ॼणा ज़ख़्मी। हयातियूं विञाईंदड़नि में ठुल्लवासड़ आमना, सनाउल्ला ऐं शाहनवाज़ लाशारी शामिल। हालत गणती जोगी हुजण करे 2 ॼणनि खे सखर नियो वियो। ढोरो नारो भरिसां ट्रैक्टर ट्राली जो टक्कर लॻण जे नतीजे में मोटरसाइकिल सवार 2 ॼणा फोत थी विया। हिकु ॿारड़ो ज़ख़्मी। हादसे में हरीराम ऐं तारो मेघवार सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे डॉक्टरनि पारां संदनि मौत जी तस्दीक कई वई। उडेरो लाल भरिसां साले शाह मोरी वटि मोटरसाइकिल में टक्कर थी पियो आहे। 1 ॼणो फोत, 1 ज़ख़्मी। सिजावल जूनेजो में ट्रैक्टर ट्राली तां नौजवान किरी फोत थी वियो। पनियाकल भरिसां क़ौमी शाहराह ते ट्रक जो मोटरसाइकिल खे टक्कर। नौजवान हयाती विञाए वेठो। ठठे भरिसां बाईपास ते डंपर ऐं कार में टक्कर। 2 ॿारनि ऐं 1 औरत समेत 4 ॼणा ज़ख़्मी। कंडियारो भरिसां औरत मुबीना तुर घुटा ॾेई क़तल। खुशबू खोसो जो लाश पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। खुशबूअ खे संदसि मुड़ुस माइटनि सां गॾिजी मामूली ॻाल्हि तां क़तल कयो आहे। चाचे वकार खोसे जो इल्ज़ाम। पुलिस पारां वाक़िए जी जांच जारी। सिंधड़ीअ में सरकारी दवाऊं बरसाती पाणी में उछलायूं वयूं। सिंध हुकूमत जे नॉट फॉर सेल जे ठपे सां दवाऊं 2020 में जारी थियूं हुयूं। सेप्टेम्बर 2022 में मुद्दो ख़त्म थियण खां पोइ समूरियूं दवाऊं उछलायूं वयूं। सरकारी दवाऊं ग़रीब मरीज़नि खे ॾियण बदिरां लिकाए रखियूं वञनि थियूं, जेके मुद्दो पूरो थियण खां पोइ उछलायूं वञनि थियूं। सिंधड़ीअ जे सुञाण धुरियुनि सिहत खाते खां मामले जो नोटिस वठण जो मुतालबो करे छॾियो। दादू पुलिस जो अनोखो कारनामो। दादू पुलिस चोरीअ जे इल्ज़ाम हेठि 3 ॿारनि खे गिरफ़्तार करे वरितो। थाणे ते विहारियल ॿारनि सीमा महविश ऐं नज़ीरा जाफ़रीअ जूं रड़ियूं। दुकानदार इमाम अली शाणीअ जी फ़रियाद ते ॿारनि खे गिरफ़्तार कयो आहे। वधीक जांच कई पई वञे। पुलिस जो मौक़ो। हैदराबाद में बेदर्दी सां क़तल थियल रेडियो कंपेयर सैयद माकन शाह रिज़वी जे पुट पारिस शाह जो मौत गुझारत बणियल। वाक़े खे 2 महीना गुज़रण बावजूद केस में का बि अॻभराई न थी सघी। मक़तूल पारिस शाह जी भेण आर्टिस्ट ऐं होस्ट सहर शाह रिज़वी, संदसि ख़ानदान ऐं सिविल सोसाइटी पारां 18 जनवरी ते हैदराबाद में SSP ऑफिस अॻियां एहतजाज जो ऐलान। सहर शाह रिज़वी जो चवणु आहे त इंतिज़ामिया पारां सबूतनि खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। भिटाई नगर थाणे जो SHO सबूतनि खे ख़तमु करण जी साज़िश करे रहियो आहे। क़ातिलनि खे गिरफ़्तार करे पारिस शाह जे खून सां इंसाफ़ कयो वञे। ऐं कुंडरीअ में घर में घेरण ते नौजवान ते रसो ॿधी तशदुद। नौजवान गुलाम नबी खोखर ते 2 ॼणनि तशदुद कयो। पाड़े वारनि जी इतलाह ते पुलिस पहुची नौजवान खे तहवील में वठी थाणे ते मुंतक़िल करे छॾियो।